कम वारे खाने में रुजत इख्तियार करे रहियो आहे। तव्हां पंहिंजे मनसूबे ते कमु करणु शुरू करे छॾियो आहे, उन ते वधीक सोचो ऐं साल जे आख़िर में तव्हांखे उन मनसूबे में पिणु तमामु घणो फ़ाइदो मिलंदे नज़र अची रहियो आहे। जाइदाद में पिणु फ़ाइदो मिली रहियो आहे या मिली चुको आहे। तव्हां पंहिंजे क़ीमती कागज़नि ते तवजो ॾियो, हेॾां होॾां थींदे नज़र अची रहिया आहिनि। कागज़नि जे मुआवले में प्रॉब्लम वधंदे नज़र अची रही आहे। पासपोर्ट ज़ाया थी रहियो आहे। दिमाग़ी सलाहियतूं पिणु उरूज ते आहिनि। जहिड़े नमूने कारोबार करे रहिया आहियो, उन सां कामयाबी मिलंदी ऐं आमदनीअ में इज़ाफ़ो थींदे नज़र अची रहियो आहे। कंहिं तरह जो ख़ौफ़ ऐं डपु आहे, उहो पिणु ख़तमु थी रहियो आहे। तव्हांजो मूड अहिड़ो आहे, ॿियनि ते तनक़ीद कंदे नज़र पिया अचो ऐं ईअं न करियो। तनक़ीद करण जे बजाए तव्हां अलाह जो शुक्र अदा करियो। तव्हां जूं हालतूं तमामु